ख़बर शामिल कयूं पिया रुकुन बुरड़ा खां। एसटीपी सांगड़ पारां सांगड़ जे टोरी शाख में पानी की खोट सबब सांगड़ शहर में पीअण जे पानी की खोट खिलाफ प्रेस क्लब सांगड़ आडो एसटीपी ज़िलई सदर अली डिनो खासकेली जब्बार जूनिजो सलीम डायरी जमात इस्लामी अगवान ज़हीर जतोई शहरी एक्शन कमेटी अगवान रहीम खासकेली डाडू जावरी इस्माइल जूनिजो फराज कलोड़ो मिठो भाई अयाज जलबानी साजिद बलोच आबिद बलोच समेत कारकुनन सांगड़ शहर के पानी जोजा नारा हणी एहतजाजी मुज़ाहरो कियो। पानी लाइ कयल एहतजाज एसटीपी ज़िलई सदर अली डिनो खासकेली जब्बार जूनो ऐं ॿियनि अगवाननि खिताब कंदे चयो त टोरी शाखा में हथरादू वारा बंद करे पानी बंद कियो वियो आहे, जंहिंसां सांगड़ शहर में पीअण जे पानी की खोट पैदा थी वई आहे। हुननि चयो त इरिगेशन खातो हथ सां पानी की खोट करे रहिया आहे। हाणे शहर में पानी बहरान पैदा थी वियो आहे। सॼो पानी वाहन ज़रिए पुछड़ीअ में नवाबनि मीरनि वज़ीरनि खे पानी ॾियण लाइ असांजे शहर सांगड़ जो पानी बंद कियो वियो आहे, जंहिंजे करे सांगड़ के पानी ॾींदड़ टोरी शाखा में पानी न ॾिनो पियो वञे। जेकॾहिं सांगड़ के पानी न ॾिनो वियो त पूरे ज़िले में एहतजाज करण सां गॾु बुख हड़ताल बि कंदासीं। रिपोर्ट करण लाइ जान मोहम्मद अबड़ो पे न्यूज़।